ही फरंगन जी औलाद ही पंजा तव्हां वटि पहिरां न हूंदा ही तव्हां हुन इलाइक़े मां आयो आहियां चक नंबर 1 चक नंबर 2 चक नंबर 6 वजा अजीब गरीब ॻाल्हियूं आहिनि ही सिंध तव्हांजी आहे लिगारनि जी आहे बुर्दनि जी आहे जुएदनि जी आहे न कंहिं झट जी आहे न कंहिं शौक़ीन जी आहे न कंहिं आराई जी आहे न कंहिं पंजाबी जी आहे ही समूह मिल्कियतूं जंहिंजे तव्हांजे वतन ते कब्ज़ो करे उर्दू में बैनर लॻा पिया आहिनि बोर्ड लॻा पिया आहिनि चक लॻा पिया आहिनि सिंध में ॻोठ थींदा आहिनि चक न थींदा आहिनि तव्हां मुर्सी कयो ही सांगड़ में रहंदड़ समूरा धारिया उन्हनि जूं मिल्कियतूं उन्हनि जा घर हे सभु तव्हांजा आहिनि सुभाणे हिते सिंधी माण्हू वेठा हूंदा हिते रूपलो कालीगुड़ी हूंदी साईं कुर्बान फ्लावर ॻोठ हूंदो नूर लाइ तुंहिंजो लंगर हूंदो को झटि पंजाबी न हूंदो सिंध लाइ सिर्फ़ु हिकिड़ी शइ कयो हिन गंद गुलामीअ मां जिंद छुटी पवंदी जे कंध कपायासीं त जान छुटी पवंदी तव्हांजी महिरबानी थी वेंदी